ॾेढ खे बि खणी हाणे सिवा वञी वो कूओ हिकिड़ी आटी खणी आयो सुट जी ॾेढ खे बि ॿधई पंहिंजे बि पेर में ॿधई। ख़ुदा जी कुदरत हिकिड़े ॾींहुं कूओ तो ॿाहिरि निकिरी सिरण झारो ॾिनोसि सिरण चंबन में विझी कूए खे जो मथे खयो त ॾेढ वेठो लड़कियो पियो वञेसि। के माण्हू चयो अड़े ॾेढ तूं त पाणी जो जानवर तूं त हिफ़ाज़त सां आहे अॼु हे कीअं थो टंगियो वञी चवंदा नादान कूए जी यारी टंगे छॾियो कूए जी यारी लड़काए छॾियो आहे पाण बि वञे थो मूंखे बि खयूं थो वञे पियो पाण बि शिकार थी वियो मूंखे बि शिकार बणाए छॾी। पुट खिलण जी ॻाल्हि नाहे अकुल ऐं सोच ऐं सम्झ जी ॻाल्हि आहे त नादाननि सां यारी रखंदे त सलाह इहा ॾींदा चढ़ जा भाई सूली पर राम भली करेगा। बाबा तूं मल विड़ किरीअ त धक मूं ते आहे न नादाननि जी यारी बेवकूफ़नि जी यारी ज़ालिमनि जी यारी बेहया माण्हुनि जी यारी बेअदबनि जी यारी गुस्ताखनि जी यारी इहा आहे जो क़यामत जे ॾियारे में हथनि खे चक हणी पाण खे पाण चंबा मुंहं ते हणंदो पाण खे पाण धक हणी चवंदो हाय घोड़ा फलाणे सां यारी न रखां फलाणे खे दोस्त न बणायां इन्हे मुंहिंजो बेड़ो ॿोड़ियो इन्हे मूंखे अज़ाबी बणायो तंहिंजे करे भाइरो दोस्तो फ़क़ीरो अॼु सोचे सम्झी यारी रखंदा कयो। भला हीअ यारी नथी वणेव छा हीअ यारी नथी वणे छा जिथे वेंदे बिस्तर हेठों हूंदई तूं मथे अदब सां वेहंदे हुननि सां वेंदे त तूं हेठों हूंदे बिस्तरो मथां हूंदई। तबरू या उलिल अबसार ये बसीरत वारो ये अंदर जे अखियुनि वारो ॾिसो इहा इबरत आहे हमरा पाण हेठों बिस्तरो मथां किटली बि तओ बि मथां मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब सोने नबी जो शान वाला वधायो वहाबा मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब वलियन जो शान वाला ओ नबी संगोरा वारिस आहिनि धरती उन्हनि हवाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले ओ वली सगोरा वारिस आहिनि धरती हिननि हवाले ज़बूर में आ क़ुरान में आ लिखत उन्हनि जे नाले वलियनि जी मोहबत उल्फत समूरो सवाब मुझे सोहणे नबीअ जी मोहबत उल्फत समूरो सवाब मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब बिस्तरा खणी खणी काव खाई खाई दिमाग में फोरियूं था खौफ न खतरो आहे वलियन के जनते रबवा राज़ी रोंदे रातियों सजदन में जन बिरह खटी आबाजी पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत खुदा जो खिताब मुल्ला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब वलियन जो शान वाला वधायो वहाबा मुल्ला जोड़े अल्हे छाते परवर पाक जे प्यारनि सां अॼु जंग जमिया चोटी
सुरूर तन के नियत चनी जी खोटी नथन को नीमक मुँह में नथन को नीमक मुँह में लगल जण चुलाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब वलियन जो शान वाला हाँ बुढ़े खबर है यारी कैसा रखबी वाट केड़ी वठबी चो मदीने वाले साईं जी वाट केड़ी वठबी गाला गाला मदीने वाले साईं जी वाट वठंदे त पो तुंहिंजे लाइ हिते बि वहवा हुते बि वहवा हिते बि भलाई होॾे बि भलाई चो सल्लल्लाहु अलैहि कया बुध बुध मुझे मुस्तफा जो शान बुध अल्लाह जे कुरान में जान रब तो फरमाए वमा अरसलना मिर रसूलिन इल्ला बिलिसान कौमिही लियुबय्यिन लहुम असां कंहिं बि नबीअ खे मोकिलींदा आहियूं त उनखे उन जी ॿोली बि सेखारे मोकिलींदा आहियूं उन जी ॿोलीअ में मोकिलींदा आहियूं तां त उन्हनि खे हक़ सच पधरो करे ॿुधाए मुंहिंजो सुहिणो नबी तुंहिंजो बि नबी मुंहिंजो बि नबी सिंधियुनि जो नबी अरबनि जो नबी अंग्रेज़नि जो नबी डिचनि जो नबी फ्रेंच माण्हुनि जो नबी जेके बरोचकी था ॻाल्हाइनि थैं गुशे मैं गुशे के वरी सराकी ॻाल्हाईंदा देखूं मेकूं अदाई ॾे अवी समझो था न के वरी फारसी ॻाल्हाईंदा के हिंदी ॻाल्हाइनि के सिंधी के अरबी के सरबी हज़ारे ॿोलियूं हिन जेके हिन दौर में बि ॻाल्हायूं थियूं वञनि हज़ारे ॿोलियूं समझो था पर मदीने वारो साईं सभिनी ॾे नबी बणिजी आयो सुभान अल्लाह तो मुझे सोने नबी के अल्लाह ताला हड़नी जूं ॿोलियूं सेखारे छॾियूं हाणे जेकॾहिं न कंहिं सिराकी ॻाल्हाइण वारे खुश नसीब खे मदीने वारो दीदार कराए त उन सां अरबी कोन ॻाल्हाईंदा अंग्रेज़ी कोन ॻाल्हाईंदा उन सां सिराकी तेकू मेकू वारी ॿोली ॻाल्हाईंदा सुभान अल्लाह हितों हिकिड़ो सिंध जो माण्हू वियो हो ताजिर हो वापारी हो सिंध जो माण्हू ए देगुल बंदर हुयो न तव्हांजे ठटे खां हितों खां मुंहिंजा दोस्तो बहरी खोड़ा भई बेड़ा वेंदा हा सिधो यमन खां मुंहिंजा दोस्तो अदन वारे बंदर खां हिजाज़ मुक़द्दस ॾे वेंदा हुया मुंहिंजा दोस्तो मक्के में वापारी मंडी हुई तिजारती कारोबारी मंडी हुई जिते सिंध जा वापारी बि वेंदा हा पोइ हिकिड़ो दीपुल जो वापारी उते मक्के में पहुतो ख़बर पई त मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम ऐलान नबूवत करे चुको आहे हाणे पुछे पियो दादा उहो किथे आहे जेको नबी सॻो रहो किथे आहे मां सिंध खां आयो आहियां पंहिंजे नबी सां ज़ियारत कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेॾीमहिल पुछा कई ख़बर पई त मदीने वारा साईं बैतुल्लाह जो तवाफ़ था बीठा कनि काबे जो तवाफ़ पिया कनि त ही बि आयो हाणे सुञाणे कोन पियो ख़बर कोन हुई अचे हीअं बीह रहियो काबे जे साम्हूं तवाफ़ में त कई माण्हू हुया मुंहिंजा सोना हबीब समझी विया त हे मूंखे ॻोल्हण थो वठे त सोने हबीब निहारे फरमायसि त अदा ओरे आ सुभान अल्लाह अरबी कोन ॻाल्हायूंसि मदीने वारे साईं सिंधीअ में ॻाल्हायूंसि अदा ओरे आ सुभान अल्लाह
हजरत सलमान फारस जो ईरान जो फारसी ॻाल्हाइण वारो हुजूर वटि पहुतो। हिकिड़े ॾींहुं पेट में सूर थी पियुसि त साईं जन फरमाया त शिकिम दर्द पेट में सूर थई फारसी में ॻाल्हायोसि। सुभान अल्लाह। हाँ वो मिठा मदीने वाला साईं अॼु बि जैसा ॻाल्हाइनि था त उन्हें सां उन जी ॿोली में ॻाल्हाइनि था। अंग्रेज मुस्तफा जो आशिका हुजूर जो गुलाम आहे उहो जेकॾहिं हुजूर जी ज़ियारत थो करे त हुजूर उन सां अंग्रेजी में था ॻाल्हाइनि, बरोच सां बरोचकी में था ॻाल्हाइनि, सिंधी सां सिंधी में था ॻाल्हाइनि। वाह मुस्तफा तुंहिंजो शान तुंहिंजो इल्म तुंहिंजो मक़ाम। सुभान अल्लाह। हाँ अल्लाह फरमायो ओ मुझा सोना हबीब असां तोखे जन जन ॾे मोकिलियो आहे उन जूं ॿोलियूं बि तोखे ॾेई छॾियूं आहिनि पर फयुदिल्लुल्लाह मन यशाअ व यहदी मन यशाअ व हुवल अज़ीज़ुल हकीम। मुस्तफा जो शान बरका जेके रब चाहे हिदायत दे जेके चाहे गुमराह करे। अल्लाह ताला गालिब आहे हिकमत वारो आहे रब पंहिंजा राज पाण ॼाणंदो आहे। मिठा जेके रब परचंदो आहे उनखे मुस्तफा जो सच्चो गुलाम बणाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे सोने नबी जो शान अल्लाह जो कुरान थो बयान करे महबूब जे अचण जो दुनिया ते तशरीफ वठी अचण जो ज़िक्र रब कुरान में तो बयान फरमाए। अॼु असां मीलाद जी महफ़िल सजाई आहे त मुस्तफा आयो आहे। छा था चओ? ये तव्हां जेको हींअर ताईं ॿुधो पे गज़ल पे पढ़िया मौलूद पे पढ़िया तकरीरूं पे थियूं इहो ई पे बयान थिए त मुस्तफा जे आमद जो मजलिस आहे मुस्तफा जे मीलाद जी महफ़िल महबूब आयो। अचण जो ज़िक्र कयोसीं न कि वरी हो चंडा चो न भला किथे कुरान में लिखियल आहे हुजूर जे आमद जो तव्हां मल्हायो था किथे लिखियल आहे अचु त मां पढ़ी ॿुधायां। सुभान अल्लाह। अचु त कुरान मुंहं ते घुमाए। सुभान अल्लाह। रब तो फरमाए या अय्युहन नास कद जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिर रब्बिकुम। ए इंसानो रुगे सिंधी न अरबी न अजमी न सभिनी इंसाननि खे हड़नी ॿोलियुनि वारनि खे हड़नी क़ौमुनि क़बीलनि वारनि खे अल्लाह थो सॾे या अय्युहन नास ए इंसानो कद जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिर रब्बिकुम। तव्हांजे परवरदिगार जे पारां रसूल तव्हां ॾे आयो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रसूल तव्हां ॾे बात में पत्थरियों पे समझ आयो रसूल तवाने चो रसूल तवाने सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो। खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। गुलशन में गुल टिड़ी पिया बरथर लगी बहारी मोरन थे गीत गाया मोरन थे गीत गाया जे वक्त जा मुझायो मोरन थे गीत गाया जे वक्त जा मुझायो। खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो। ॾिसण ॾिस आशिक कीअं टिड़नि था पिया। मूवी भर न सही आशिकनि जा चेहरा त ॾिस गुलाब वांगुरु टिड़ी पिया। बरस्या बादल रिमझिम थी बरस्या बादल रहमत जा
जाम जारी चमकार चो तरफ थिया जलवो पिरिया फसायो अज रात अला करे दीदार थी वजे चमकार चो तरफ थिया जलवो पिरिया फसायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो दुनिया के पुत कदन जा क्रिया सनम समूरा दुनिया के पुत कदन जा क्रिया सनम समूरा किस राजा क्रिया कुंगरा आड़ा हो रब उछायो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो सरदार सब जगन जो अरबी अमीन आयो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो जो की राजो को सबक दुनिया केड़ा केड़ा अमल कंदो महबूब जे अचंदे आशिक मल्हायो ई तो महबूब जे अचंदे आशिक मल्हायो ई तो महबूब जे अचंदे हिक बे खे जो मुबारक माथू मखण विरायो हिक बे खे जो मुबारक हिक बे खे जो मुबारक हिक बे खे जो मुबारक माथियो विरायो हिक बे खे जो मुबारक माथियो मखण विरायो खुशियों मलायो मोमिन मीलाद सब मलायो पोइ सिलो छा मिलंदो नतीजो छा निकिरंदो बारी गुनाह बख्शे मीलाद जे मुहाबे बारी गुनाह बख्शे मीलाद मुनकिरन जा जेरा जिक्र चला मीलाद मुनकिरन जा जेरा जिक्र चलायो खुशियों मलायो मोमिन आयो हबीब आयो छा करम करम मुलादे हबीब आयो हबीब आयो छा करम हिन जमायत ते खुशियुन करार थी विया मौला पिरी मिलायो खुशियुन करार थी विया मौला पिरी मिलायो या अय्युहन्नास कद जाअकुमुर रसूल बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम इंसानो मुझो नबी तवा वट मुझो रसूल तवा वट हक़ को खणी आयो आ अल्लाह वटा छा खणी आयो आ हक़ को खणी आयो आ हक़ सां आयो आ हक़ वारो आयो आ हक़ जो हामी बणजी आयो आ ना हक़ जो सिर कुचलण आयो आ महबूब आयो 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 फआमिनू खैरल लकुम पोजे ईमान आणींदो मञंदो दिल पर नबी के मञंदो जे उन जे अचण ते मञंदो खुशियूं मल्हाईंदो त खैरल लकुम तव्हां जे लाइ भलो अथव मल्हाईंदो त तव्हांजी भलाई अथव जे मुंहिंजे नबी सां नी हलाईंदो त तव्हांजी भलाई अथव
वइन तकफुरू भला जे इनकार कंदो फइन्न लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द जे तव्हां न मञंदो जे तव्हां इनकार कंदो त कहिड़ी मूंखे गिणती आहे कहिड़ी मूंखे कस ठालायो मां त उहो रब आहियां जो आसमाननि जो मालिक मां ज़मीनुनि जो मालिक मां जे न मञंदव न त तव्हांखे पाण खे कस लॻंदी मूंखे का बि परवाह न आहे मुंहिंजे नबी जे अचण ते ख़ुशी मल्हायो न मल्हायो मां पाण रब ख़ुशियूं मल्हायूं मुस्तफ़ा जे अचण ते सॼी ज़मीन खे रब सरसब्ज़ शादाब आबाद करे छॾियो मींहं वसायई फोटाड़ा फुटायई वैरान पट आबाद कयई सुकल वण सावा कयई अण मुतायता मेवा वण छले बीठा मुस्तफ़ा जे आमद जी ख़ुशी जिनके पुट न हुया उन्हनि सभिनी आसायतनि जूं उमेदूं रब पूरियूं कयूं झोलियूं सायूं करे छॾियई न पुटनि खे पुट ॾिनई जिनके रुगे ॾियऊं हू तन खे नरीना औलाद ॾिनई क्या खुशी हुई ना मुस्तफ़ा जे अचण जी हाँ सची सची ॿुधायो भला तव्हांखे बि ख़ुशी मिली आहे कोन मिली तो रब तो फरमाए वॾी क़ीमती ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे मामूली ॻाल्हि न आहे रब तो फरमाए फ़आमिनू ख़ैरन लकुम जे मुंहिंजे नबी खे मञंदो तव्हांजे लाइ भलाई आहे तव्हांजे लाइ चङाई आहे भला जे नथा मञो न त मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां उहो रब आहियां जो आसमाननि जो मालिक ज़मीनुनि जो मालिक मां अल्लाह आहियां तव्हांजे न मञण सां को फ़र्क़ु पवंदो छा हाँ बड़ जो वण हो वॾो बड़ जो वण हाँ फुसड़ी अचे वेठी फुसड़ी हाणे बड़ खे पइजी वण ओ बड़ होशियार थिजे मां उॾामाए थी वरी वरी पई बड़ खे चवे मां उॾामाए थी उथाए थी मां त बड़ चए अड़ी फुसड़ी तो जहिड़ी वज़ार आयूं हुई उॾामंदी त कहिड़ी हाणे मुल्लो जेकर अचे तो मानसो मिलाद अरे न मल्हाई ते त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पवंदी तो न मल्हायो त हे आशिक लखे मल्हायो खुदा जो कसम तूं मदीने मक्के में वञ हर रात में मिलाद हर रात में मुल्क शाम में वञ मिलाद मिस्र में वञ मिलाद झंडा हथन में खणी जुलूस कढी मिस्र जी गली गली में महबूब जो मिलाद तो मल्हाइजे यमन में वञो लखन माण्हुनि जा इज्तिमा था थियनि मुस्तफ़ा जे मिलाद ते मुंहिंजा दोस्तो हाणे मालदीव जे मुल्क में नंढड़ा जज़ीरा नंढड़नि ॿेटनि जो मुल्क आहे उते विस हर जज़ीरे में जिते पियो वञा त या रसूल अल्लाह जूं सदाऊं पियो ॿुधे सुभान अल्लाह तो न मल्हायो त वॾी ॻाल्हि थी पई तो जहिड़ियूं फुसड़ियूं न मल्हाईंदियूं न मल्हायो हाँ गाड़ी पई वञे गाड़ी बेल गाड़ी वारे ते सामान रखियो हो पोयों हिकिड़ो कुतो हुनजी छांव में पासे सां हलंदो वञे छांव में कुतो हलंदो पियो हलंदे हलंदे कुते खे ख़्याल थियो दिलि में त हिन गाॾीअ खे मां थो हलायां पियो हीअ गाॾी हले थी हिनखे मां थो हलायां सोचे हीअ गाॾी जेका हले पई थी मुंहिंजी ताक़त सां थी बीही रहां त बीही वेंदी पाण जो बीठो गाॾी त हली वई पाण ते उस अची वियसि की मार इहा त ख़बर कोन्हे त मां ख़ुदि हिनजी छांव में थो वञा पियो गाॾी खे मां नथो हलायां पर हुनजी छांव में मां पियो थो वञा ओ मिठा ओ मुंहिंजा दा जेकॾहिं तो मिलाद नथो मल्हाई त का वॾी ॻाल्हि नाहे तूं चवीं थो त मां न मल्हाईंदुसि त बसि जहान रुकिजी वेंदो तूं पाण मुंहिंजे मुस्तफ़ा जे रहमत जे छांव में पलिजी थो पियो का नीमक जी मार पवंदई जो नीमक बि मुस्तफ़ा जो खाई वरी न मञी टुकर बि खाई वरी न मञी त नीमक जी मार पवई न नीमक खाइबो आहे त मल्हाइबो आहे
असां वञूं था त मुस्तफ़ा जे टुकरनि ते पलिया आहियूं असां पंहिंजा टुकर मल्हाईंदासीं कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदव सुभान अल्लाह रब फरमायो वकान अल्लाह अलीमन हकीमा अल्लाह बजाणे थो मल्हाइण वारनि खे न मल्हाइण वारा मञण वारा न मञण वारा सच्चा कूड़ा खोटा खरा चंडरा सफ़ागा निदोरा सदो सभिनी खे अल्लाह ॼाणे अल्लाह को केर को कुछ हुकुम समझो था न अल्लाह ॼाणण वारो बाहे हिकमत वारो रब बाहे हिकमत रब जी आ जो अल्लाह ताला वरी बि डिघी रसी ॾिनी आहे न मञण वारनि जी बि मानी बंदि नथो करे वरी बि टुकुर बंदि नथो करे मन कॾहिं निमक जी मार पवे त मोटी पवे मन कॾहिं मोटी हाणे तूं वेह त सही मदद खाई वेही वञ जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीरम व नज़ीरा वलाकिन अक्सरन नास ला यअलमून बैटरी डाउन थी वे बजा सुभान अल्लाह रब जो कुरान रब जो फरमाए तो मुझा सोना हबीब असां तो के रुगे अरबन जो नबी न बनायो आ तो के रुगे मक्के मदीने वारन जो सऊदी हिजाज वारन जो तो के नबी न बनायो आ वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास सारी इंसान जात जे लाए सभिनी इंसानन जे लाए अरबन जे ला अजमन जे ला हिंद सिंध उत्तर दक्षिण ओभर ओलह चैनी ॾिसण ते जिते भी इंसान ज़ात रहे थी सभिनी इंसानन जे लाइ असां तोखे रसूल बणाए मोकिलियो पर हिन शान सां बशीरन व नज़ीरा तोखे खुशखबरी ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियो ओ मुंहिंजा सोना हबीब जेके फर्मा बरदार आहिनि जेके नेकोकार आहिनि उन्हनि खे तूं खुशखबरियूं ॾे जेके निमाज़ी आहिनि उन्हनि खे जन्नत जूं वाधायूं ॾे जेके तहज्जुद था पढ़नि उन्हनि जे चेहरनि जे नूर जी खुशखबरी ॾीन जेके ख़ैर ख़ैरातूं था कनि हबीब उन्हनि खे ॿुधाए त उन्हनि जे लाइ जन्नत जा दरवाज़ा रब खोले छॾिया आहिनि जेके रमज़ान जा रोज़ा था रखनि उन्हनि खे खुशखबरी ॾे जन्नत जो दरवाज़ो रैयान उन्हनि जे लाइ रब खोले छॾियो आहे ओ महबूब वञ मुंहिंजे अबू बकर खे खुशखबरी ॾे त अबू बकर तूं जन्नती आई उमर खे खुशखबरी ॾे त उमर तूं जन्नती आई उस्मान खे चओ त उस्मान तूं जन्नती आई अलीअ खे चओ त हैदर करार तूं जन्नती आई हसनैन खे चओ त तव्हां ॿई जन्नत जे जवाननि जा सरदार आहियो बिलाल खे चओ त तूं जन्नती आई सुहेब खे चओ तूं जन्नती आई करमपुर जे आशिक़नि खे खुशखबरी ॾे त हे नेकी करण वारो तव्हां बि जन्नती आहियो ॾीन मुबारक وبشر المؤمنين وبشر المؤمنين وبشر المؤمنين بأن لهم من الله فضلا كبيرا ओहे जेके करमपुर में तुंहिंजा गुलाम वेठा आहिनि न इन्हनि खे मुंहिंजा सोना नबी मुबारक ॾे त इन्हनि जे लाइ अलाह वटि वॾो फज़ल तयारु आहे वॾो फज़ल वॾो करम वॾा इनाम इन्हनि जे लाइ रब ठाहे रखिया आहिनि हा
वो मुझा महबूब नेको कारन के खुशखबरी दे वो नज़ीरा ऐं जेके बद किरदार हैं बदअमाल हैं ज़िनाऊं था कन शराब था पियन भंगू था वापरायन गरीबन जा हक था खायन जेके रस्तन के फुरन था धाड़ा था हन गरीबन जा हक था खायन जेके न्याणियुन के था पैसन ते विकणन वो मुझा महबूब जेके व्याज था खायन जेके गरीबन सां ज़ुल्म था कन नंढे जे ज़ोर ते बंदूक जे ज़ोर ते गरीबन जा रस्ता था मारन प्लाटन ते बन्युन ते परावन नंगन ते कब्ज़ा था कन हबीब उन्हनि खे टेजार उन्हनि जे लाइ जहन्नम जी भड़कंदड़ ॿाहिरि बिठाए रखी ओ मुझा हबीब तोखे सभिनी इंसाननि ॾे बशीर ऐं नज़ीर बनाए मोकिलियो अथम अॻिते क़ुरान जा लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो आहे वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून महबूब तू त शान वारो मान वारो आहीं पर घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेके सुञाणनि ॼाणनि ई नथा वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून घणा माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॼाणनि नथा नबी जो शान सुञाणनि नथा उहा दा रब खां दुआ घुर रब शरिया सुञाण वारी अख नसीब हाँ चल मदीने वारे जी सुञाण रब नसीब करे भला जे न सुञाणंदा त महबूब मां त तोखे शान ॾेई छॾियो आहे न पोइ सुञाणे त हुनजो पंहिंजो फ़ाइदो आहे नथो सुञाणे त वञी खॾ में पवे न सुञाणंदो त तुंहिंजे शान में कहिड़ी कमी ईंदी तोखे त मूं शान ॾेई छॾियो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या वमा अरसलनाक इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा ये मुझा सोना हबीब असां तोखे न मोकिलियो आहे मगर ख़ुशख़बरियूं ॾींदड़ ऐं ड्रेजारींदड़ बनाए वरी भी जाए ते रब जो फरमाए अज़ाब सूरत 45 आयत में या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ओ गैब जे ख़बरन ॿुधाइण वारा असां तोखे शाहिद बणाए मोकिलियो आहे ख़ुशख़बरी ॾींदड़ बणाए मोकिलियो आहे असां तोखे ड्रेजारींदड़ बणाए मोकिलियो आहे मुंहिंजा महबूब फर्मा बरदारनि खे ख़ुशख़बरियूं ॾे ऐं बेफ़रमाननि खे मुंहिंजे अज़ाब खां ड्रेजार पोइ तव्हांखे बि ख़ुशख़बरी मिली आहे मुस्तफ़ा जे तरफ़ां बद आमालनि खे बद किरदारनि खे बद आमालनि खे हुज़ूर जे तरफ़ां ख़ौफ़ जी वईद बि पहुती आहे या न पहुती आहे पहुती आहे या न पहुती आहे पोइ मिठा पोइ हाणे उम्मती जो कमु आहे पंहिंजे नबी जो क़दुरु सुञाणे ऐं नबी जो कुझु फरमाए थो उनखे हीअं में हंडाए उन ते अमल करे ॾेखारे तव्हां छा था चओ नबी जे फरमान खे मञंदो या न अमल कंदो या न सची सची ॿुधायो अमल कंदो या न कंदो महबूब जो फरमान मञंदो या न मञंदो सुभान अल्लाह रब जो फरमाए त लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम ऐसी तई जेके आयतूं पढ़ियम इन में अल्लाह ताला पंहिंजे हबीब सां मुखातिब हुयो किथे इंसान ज़ात सां मुखातिब हो पर हिन आयत में ख़ासि तव्हां आशिकनि सां रुॻो मुखातिब महबूब खे मञण वारा हुज़ूर ते ईमान रखण वारा दिल पर नबी जा गुलाम अल्लाह उन्हनि खे थो ॿुधाए त मुंहिंजे नबी जो शान छा आहे हू त इंसान ज़ात खे ॿुधायई किथे मुंहिंजे महबूब सां मुखातिब थी ॻाल्हि कई पर हाणे ख़ासि तव्हां असांखे
रब तो फरमाए बुधो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम तव्हां वटि रसूल तव्हां जे जानुनि मां आयो आहे रसूल रसूल ये जुमलो तव्हां विसरे ई न रसूल तव्हां वटि रसूल तव्हां वटि मरहबा मरहबा यार ईंदो त मरहबा त कबी न दिल भर ईंदो त मरहबा त कबी न मरहबा मरहबा दिल रुबा वाह तुंहिंजो अचण पुत भोरा थियण वाह तुंहिंजो अचण पुत भोरा थियण ही तुंहिंजा मोजज़ा मरहबा 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 ही हली वई ख़बर अॼु मके जे शहर नूर चिलकिया चिटा सारे आलम ॾिठा मरहबा मरहबा झुमी झुमी च मरहबा 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 अज मीलाद जी रात मुझे लजपाल जे अचण वारी अज रात चो मरहबा मरहबा हे वरी जेके गज़ली पढ़ंदा न मुंहिंजे शेर खे उल्टो सिधो था कनि मूंखे साड़े था छॾे शाइर खां पुछो न जेॾी महिल शाइर जे साम्हूं हुनजो शेर लफ़्ज़ उल्टो सिधो थिए त शाइर जो ख़्यालु सड़ी वेंदो मेरी महिरबानी करे अवल फेरा ॾींदा कयो पको करे सुर पचाए पोइ मुंहिंजो शेर पढ़ंदा कयो पर अपर पुठो वञी जीअं वणे वधीक पढ़ो मुंहिंजे साम्हूं न पढ़ंदा सॼो ॿुधाए सॼो थो ॿुधाए नाले सुठो मीलाद वारी रात आहे यार जी ॻाल्हि कबी ॻाल्हि ठहंदा महबूब पिया अचनि त रब फरमाए त चंड तूं बि चांडो की बंदि कर ओ सिज तूं बि सब्र कर थोरो रुक 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 जी वञ तूं न भरिजाए तुंहिंजी ज़रूरत नाहे हिन रोशनी मुस्तफा जे मुखड़े जी दीदी जग खे झरकाए चंड चांडो की न कर सिज थोरो सब्र सूह कर सोजरा मुस्तफा जी सूह जो सूह कर सोजरा वर तो बाते सबा मरहबा 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 हुरुआयूं हली आमिना सामिली तन ते सेहरा पढ़िया कोट किसरा किरिया मरहबा 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 अज तमीला दुआ हर कोई शाद अज घोड़ो रब का जेको घुरंदो मिलंदो मुरादुनि जे पुॼण जी राति अथव मुस्तफा जे सदके जेको घुरंदो मिलंदो भाइरो भेनरो अॼु दुआउनि जे क़बूलियत जी राति अथव अॼु मुरादूं माणण जी राति अथव ओ अॼु त मीलाद हर कोई शाद सुभान अल्लाह ओ लख मुबारक मिठा लख मुबारक मिठा मिलंदव जन्नत जा चिठा मरहबा 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 मरहबा
माना चादर ऐं कबा माना जेका मथों वॾा माण्हू पाईंदा आहिनि कबा मुस्तफा करीम खे रहमतुनि जी रब चादर वेड़े मोकिलियो ऐं पंहिंजे कुर्बत जी कबा ढकाए मोकिलियो ओ रहमतुनि जी रिदा कुर्बतुनि जी कबा मरहबा 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 वाह तू जो अचण बुत भोरा थियण वाह तू जो अचण बुत भोरा थियण ही तुंहिंजा मौजज़ा मरहबा मरहबा सही मरहबा 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 करमुला माफ़ी मिली वेंदई मुस्तफा जो वसीलो वठी हथड़ो खणजे झोलड़ी झलजे गुनाहनि ॾोहनि जी माफ़ी मिली वेंदई सुभान अल्लाह करमुला थिया करम मिटिया जोरो जुर्म छो न सजदा ॾिबा रूह राज़ी कबा छो न सजदा ॾिबा रूह राज़ी कबा मरहबा 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 लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम तहक़ीक़ तव्हां वटि रसूल रसूल आयो तव्हांजे जाननि मंझां अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम वो रसूल आयो जो तव्हांजो तकलीफ़ में पवण मुंहिंजे नबी खे ॾुखियो लॻंदो आहे तव्हांजो ॾुख सही न सघंदो आहे तव्हांजो ग़म बर्दाश्त न करे सघंदो आहे पर तव्हांजे पेर में कंडो लॻे मुंहिंजो नबी सही न सघंदो आहे अहिड़ो कुर्बदार तव्हांजे अबे खां मथे अमड़ खां मथे तव्हांजे मिटनि माइटनि यारनि पगदारनि खां सभिनी खां मथे कुर्बदार लजपाल करीम मेहर वारो शफ़क़त वारो प्यार वारो अताउन वारो सखाउन वारो कुर्ब ॾियण वारो सीने सां लाइण वारो मदायूं मेटण वारो पंहिंजे रहमत जी रिदा में ढकण वारो मुंहिंजो नबी तव्हां ॾे आयो ख़ासि करे मोमिननि सां त वॾी शफ़क़त मोमिननि जे लाइ वॾी रहमत बिल मोमिनीन रऊफुर रहीम मोमिननि जे मथां रऊफ बि आहे रहीम ये ॿई सिफ़तूं अल्लाह जूं अल्लाह रऊफ आहे अल्लाह रहीम आहे पर इहे ॿई सिफ़तूं रब पंहिंजूं सिफ़तूं मुंहिंजे नबी खे अता कयूं रब पंहिंजे शान मुताबिक़ रऊफ रहीम आहे ऐं मुस्तफा करीम खे मुस्तफा जे शान मुताबिक़ अल्लाह ताला रऊफ ऐं रहीम केॾो रहीम थे केॾो रऊफ बनायई केॾो रहीम बनायई जो उम्मती किथे बि हुजे दुनिया जे कहिड़े बि गोशे में हुजे मुड़े ध्यानु कजो कहिड़े बि दुनिया जे गोशे में हुजे जॾहिं उनखे ॾुख या ग़म पहुचे ऐं दिलि जो रुख मदीने ॾे करे अख कुमाए अख निमाए अख आली बनाए अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह पुकारे उन जे चपन जा आवाज़ मुंहिंजे सुहिणे वटि गुंबद ख़दरा जेॾी महिल सॾड़ो करे न मुंहिंजो नबी जी जी चवे मुंहिंजो सुहिणो हबीब उन जा ग़म ॾुख मेटाइण जे लाइ ख़ुदि जलवा नुमाई फरमाए
जेॾीमहिल हिते जंग पे हली न हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी, त हिंदुनि धोती वारनि कसम कयो पंहिंजे गीता जो त सुबुह जी चांहि लाहौर जे जेको लाल किलो आहे न, उन किले में वञी चांहि पीअंदासीं। 500 टैंकुनि जो जथो हीअं कायूं सिधो अचनि पिया। उन राति हिते के आशिक सदा हई महबूब, अॼु दुश्मन चढ़ाइयूं कयूं थो अचे। जेॾीमहिल सॾड़ो कयईं त हिंदुनि जी पंहिंजी उन्हनि जे जेके फौजी हुया उन्हनि जा बयान आहिनि त असांखे शिकिस्त कीअं मिली। हैरत अंगेज़ उन्हनि खे शिकिस्त मिली, उन्हनि जूं टैंकूं तबाह बर्बाद थी वियूं, उन्हनि जा कसम मिटीअ में मिली विया। मुस्लमाननि खे पाकिस्तान खे अल्लाह फतह ॾियो। उन राति ते असांजे हज़रत पीर फज़ल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो ख़लीफ़ो हज़रत मौलाना अब्दुल गफूर मदनी रहमतुल्लाह अलैह मदीने शरीफ में रहंदा हुया। ऐं हीअं राति जो उहा ई राति जंहिंजो हुननि हिंदुनि कसम कयो हो न, उन राति ख़्वाब में पियो ॾिसे त मुंहिंजे सुहिणे हबीब जी सवारी बुराक ते महबूब वञनि। ऐं हज़रत मौला अली शेर ख़ुदा बि महबूबनि सां गॾु आहे। हुज़ूर तकड़ा तकड़ा वजन पिया। हज़रत अब्दुल गफूर रहमतुल्लाह अलैह फरमाए त मां अॻियों अची ॾिठुसि, मुंहिंजा सुहिणा काफ़ी ॾींहं थिया आहिनि, ज़ियारत न थी आहे। साईं फरमाइनि था अब्दुल गफूर अॼु मुंहिंजो रस्तो न रोक, अॼु मुंहिंजे पाकिस्तान ते दुश्मन हमलो कयो आहे, उन्हनि जी मदद जे लाइ वञी रहियो ऐं पाकिस्तान खे पंहिंजो सॼियो। महबूब जी उहा मदद पहुती जो हिंदू अॼु ताईं पंहिंजूं धोतियूं पिया था धोअनि। छठीअ जो खीर यादि अची वियो। वो मिठा मुझे सुनो अज हयातुल नबी अज कुर्बदार करीम जे दुख डोजरा थी न दिलगीर न थी, गमज़दा वो थे, परेशान वो थे जेको निंदण को हुजे, जेको बाहर वसीलो न हुजे, जेको ये निंदण की बकरी हुंदी आ हुन जी लठ लगे, हुन जी लठ लगे। असा निंदण कान फकीरो भाईरो दोस्तो, असी निंदण कान आहियूं, थणक आहियूं। उहा ॿी ॻाल्हि जो असां दर छॾे वेठा आहियूं, असां महबूब सां ताल्लुक टोड़े वेठा आहियूं। पर जेकॾहिं ताल्लुक जोड़े अॼु बि सिक मां सॾड़ो करी त उहो रऊफ़ रहीम अॼु बि हयातुन नबी बिल मोमिनीन रऊफ़ रहीम। मदीने वारो साईं पंहिंजे गुलामनि सां मोमिननि सां वॾी शफ़क़त वारो, वॾी बाज, वॾे प्यार वारो। चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह, सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तों आख़िरी आयत थो ॿुधाइणु चाहियां। छो त अञा सुभाणे वरी जोई में बि जलसो आहे, वरी जोई खां पोइ वरी मंशर जे बंद ते बि दिलबर नबी जा तराना ॻाइबा, वरी राति जो मिलाद चौक दादू शहर में, वरी उन खां अॻी राति बि दादू शहर में इंशाअल्लाह अचबो न, अचबो न। हर राति में दिलबर नबी जो शान ॿुधाईंदो साईं। बसि एॾे उमेद सां त पंहिंजे गुलामनि में, पंहिंजे नौकरनि में शामिल फरमाए।
पंहिंजे गुलामनि जे अचो पंधड़ो करे मुस्तफा जो शान ॿुधो तव्हांजी ये विखूं ये तव्हांजा कदम मलाइक लिखंदा मन क़यामत जे ॾिहाड़े करीम खणी चवनि त ही बि मुंहिंजो सलाहगर हुयो मुंहिंजे सलाह ॿुधण जे लाइ पंहिंजी सियारे जे रातियुनि में निंड्रू छॾे मुंहिंजो मीलाद ॿुधण जे लाइ ईंदो हो अचबो न मजलिस रब मुझे सुने नबी जो शान तो बयान फरमाए कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमिया ए मुझे सोना नबी तू चाहो सभनी इंसान जात के सॾु करे चओ त ए इंसानो ए सिंधियो पंजाबियो मुहाजिरो अरबो अंग्रेजो ए फ्रांस वारो ए यूरोप वारो ए अमेरिका वारो ए अफ्रीका वारो ए कारो ए गोरो ए चिट्टो ए कणक रंगन वारो तव्हां सभिनी ॾे मूंखे अल्लाह ताला रसूल बणाए मोकिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां सभिनी ॾे हिकिड़ो ई रसूल हाँ वरी क़यामत ताईं नबी जी रिसालत कायम क़यामत ताईं वरी को नबी न ईंदो जेकॾहिं को अॼु नबूअत जी दावा करे त मरंदो बि काकूस में ये मिर्ज़ो गुलाम अहमद कादियानी मरी वियो काकूस में हाँ हाणे वरी उनजा छाड़का वरी उथिया आहिनि ख़त्म नबूअत जे उन सिलसिले खे जेको भुट्टे साहिब खे अलाह साईं उनजी क़बर रोशन करे इहो बिल पास करे वियो पाकिस्तान जे कानून में आइन में लिखजी वियो त ही मुल्क जेको आहे मुस्तफा करीम जे आशिकनि गुलामनि जो हींअर वरी हे चंडा उथिया आहिनि ऐं सम्झनि था असां इहो मटाए वेंदासीं ईअं चुप चुपाती में हाणे हे आशिक मरी विया आहिनि जो त ईअं मटाए मुझे क्यों निकाला तरस पुट अञा त थींदई अञा किथे ॻाल्हि आहे अञा त ज़लील थींदे जो तो मुस्तफा जे गुलामनि खे ईज़ायो आहे मुस्तफा करीम जे गुलाम निंधण का न आहिनि पाकिस्तान निंधण को न आहे मुस्तफा जेके पंहिंजो वतन सॼो आहे मिठा रब तो फरमाए तो महबूब चईन सभिनी इंसान ज़ात जे लाइ मां अल्लाह जो रसूल आहियां क़यामत ताईं ईंदड़ नस्लनि जे लाइ बि मदीने वारो साईं रसूल आहे الذي له ملك السماوات والارض ان رب جو رسول आया जेको आसमाननि ऐं ज़मीन जो मालिक ला इलाहा इल्ला हुवा नाहे कोई इबादत जे लाइक मगर उहो ई हिकु अल्लाह पूजा जो हक़दार आहे बंदगी उन हिक रब जी कबी जेको ज़मीन ऐं आसमाननि जो मालिक आहे युही व युमीत उहो ई जियारण वारो आहे उहो ई मारण वारो आहे फआमिनू बिल्लाहि व रसूलिहि नबिय्यिल उम्मिय्यिल लज़ी युमिनु बिल्लाहि व कलिमातिही महबूब चाहिए इंसानो उन नबी ते ईमान आणियो अल्लाह ते ईमान आणियो उन खां पोइ उन नबी ते ईमान आणियो जेको उहो नबी बि अल्लाह ते ईमान रखण वारो आहे अल्लाह खे मञण वारो आहे उहो नबी तव्हांखे मिलियो आहे जेको अल्लाह जे तौहीद जो परस्तार आहे ऐं तव्हां वटि रब जे वादानियत जो पैगाम खणी आयो आहे हे ईमान वारो तव्हां बि उन नबी जी पैरोकारी कयो उन नबी जे तरीक़े ते हलो वत्तबिऊहु लअल्लकुम तहतदून उन नबी जी ताबेदारी कयो तव्हां हिदायत वारा थी वेंदो
छा कयो नबी जी पेरोकारी कयो नबी जी फर्मा बरदारी कयो नबी जी बेफरमान न थियो नबी जा फर्मा बरदार थियो चंद्रा न बणजो निभागा न बणजो जानी वाणी धूड़ में मोह न हणो महबूब जो हुक्म मिले त अमल करण वारा बणजी वञो पोइ छा था चओ मुस्तफा जा फर्मा बरदार थींदो या बेफरमान थींदो सची ॿुधायो त महबूब जा फर्मा बरदार थींदो जेको हुकुम हबीब जो मिले उन ते अमल कंदो मा आताकुमुर रसूल फखुदू वमा नहाकुम अन्हु फंतहू जेको रसूल तव्हांखे ॾिए वठो जेको चएव कयो जेका रोकेव रुकजी वञो मनो करेव त रुकजी वञो मुस्तफा जा फर्मा बरदार थियो बेफरमान न थियो पोइ तव्हां छा थींदो फर्मा बरदार जेके फर्मा बरदार थींदो ॿई हथ वधे घणो फर्मा बरदार थींदो सही था चओ सही था चओ दिल खां पुछी पोइ जवाब ॾियो फर्मा बरदार थींदो अॼु अहद करे उथो त निमाज़ कोन छॾबी सुवारी सुवारी ॾाढी सुवारी मथां न सम्झी ॾाढी सोनी सिंधी में रखबी घणी खचखची ॻाल्हि हाँ ये न सुन्नत मुताबिक मुझे सोने नबी जी सुन्नत मुताबिक ऐं पटको बदी नमाज पढ़ साई चादर मुझे सोने लजपाल नबी जी सुन्नत सुभान अल्लाह साई चादर मुझे सोने हबीब जी सुन्नत ते अमल कर चोरी न कर नशो न कर भंग न पी मुजादा गरीबन सा जुल्म न कर परावा हक न खा नेकी ऐं सुन्नत शरीयत वारी ॻाल्हि ॿुधी उनखे अणॿुधो न बणा मुंहिंजे महबूब जो फर्मा बरदार थी वञ पोइ तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत बि आबाद हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह हिते बि रहायूं रस हुते बि गॾियूं हो तक हिते बि रस रहिजी वेंदई रस रहिजी वेंदई हिते बि भलाई थी वेंदई हर को चवंदो साईं वाह 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 जो जवान पाण भलाई ॾेखार मुंहिंजा ज़ालिमनि जो बेदीननि जो बेहया माण्हुनि जो यार न थी यार थी मुस्तफा जे यारनि फर्मा बरदार थी दिलबर मोहम्मद करीम जो ऐं जेके मुंहिंजे सोने हबीब जा फर्मा बरदार आहिनि न उहे सदाई सरहा ॾिसंदे सदाई उन्हनि जा चेहरा मुरकंदड़ ॾिसंदे महबूब जो फर्मा बरदारी वारो गस बंद इख्तियार कर अल्लाह तोखे ॿिन्ही जहाननि जी भलाई कामयाबी ऐं शोभ नसीब फरमाईंदो रब करीम शान सां सभिनी खे दिलबर नबी जे दर जी ग़ुलामी में जियारे ग़ुलामी में मौत नसीब फरमाए हबीबन करीमन जे फर्मा बरदारनि जे ज़ुमरे में शामिल फरमाए सोने नबी जे साथ में क़यामत जे ॾिहाड़े उथारे वमा अलैना सभई वेहो था सभई वेही